केॾो न ख़ूबसूरत माहौल आहे तुंहिंजे अचण ऐं तुंहिंजे ॾिसण सां। हलिया नेकचंद हलिया यार ईअं सम्झ तूं बि असांजे घर जो भाती आई। हलिया अबा नेकचंद हीअ मुंहिंजी थी अज़रा आहे जे ताज़ो ताज़ो हाणे एसआई जी पोस्टिंग जॉइन कई आहे। हू मिस्टर सारंग अज़रा जो सॻो मासात आहे ऐं हीउ दोस्त पिणु एडवोकेसी कंदो आहे। पर चाचा छा थियो आहे? ही रोए छो तूं? पुट ही असांजे घर जे भरिसां रहंदो आहे। हिन जो नालो आहे नेकचंद। भाई बंदि आहे असांखे तमामु अज़ीज़ आहे त हिंदू पर ईअं सम्झो त असांजो भाउ आहे। अच्छा अच्छा तव्हां उहे नेकचंद आहियो जंहिंजो कल्ह खां वठी हा घुम आहियो? हाँ वकील साहब, मां नेकचंद हिन सिंधुअ जो हिकु हिंदू आहियां। असीं हिंदू युगनि खां सदियुनि खां वठी हिन सिंध धरतीअ जा वारिस आहियूं। पर अॼुकल्ह अलाए छो असांजे मथां एतिरो अन्याय थी रहियो आहे, एतिरो ज़ुल्म थी रहियो आहे जो रोज़ असांखे लाश ई लाश था मिलनि पिया। आख़िर असां वञूं त केॾां वञूं? हिन पंहिंजी धरती ते बेगाड़ा थी विया आहियूं। आख़िर असांजो अपराध कहिड़ो आहे साहब? कहिड़ो आहे? असां वञूं त केॾां वञूं? केॾां वञूं साहब ॿुधायो? तव्हांखे केॾां वञण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां ई हिन धरती जा वारिस आहियो। तव्हां सां इंसाफ़ थींदो। बाबा सारंग असुल ॻाल्हि छा आहे त ज़ालमनि जे ज़ुल्म ऐं जबर जे करे हिन वीचारे जा ॿ भाउर इहा धरती छॾे चुका आहिनि। तव्हां ही धरती छॾे कारे बि न वेंदो। तव्हां ही हिन धरती जा वारिस आहियो। हा भेण, असांजो तन, असांजो मन धन ऐं जीवन हिन सिंध माता ता कुर्बान। असांजे हिन शरीर में हिन असांजे जिस्म में रत जी बजाय सिंधु जो पवित्र पाणी भरियल आहे। तव्हांजी हिन मोहबत जो कोई मिसाल ना है। तो सा इंसाफ़ थींदो ऐं असांजो बि फर्ज़ आहे त सिंध जे सपूतनि जो ऐं सिंध जा हिलाली पुटनि जो केस विढ़ूं। मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे भाउ जो केस सारंग विढ़ंदो। सारंग विढ़ंदो। मुझी सिंध जा वारसो तव्हांखे हिन सिंध जे धड़नि जी भारत आहे। भारत आहे।